ख़बर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया रतोदुर मां, जिते रतोदुर में औरत पंहिंजे मुड़ुस ऐं सहुरे ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब पहुची एहतिजाज कयो आहे। रतोदुर भरिसां ॻोठ आबाद दीनारी जी रहवासण शकीला पंहिंजी अमर ज़मीरा सां गॾिजी अवामी प्रेस क्लब पहुची एहतिजाज बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 5 महीना अॻु मुंहिंजे मुड़ुस वकार पुटु हुबदार दीनारी ॿी शादी करण जे लाइ मामूली ॻाल्हियुनि जे बहाने तां मूं मथां तशदुद करे 1.5 साल जी हिकु धीअ खसे मूंखे घर मां तड़े कढी छॾियो। उन वक़्तु आउं पेट सां हुयसि। मूंखे महीनो अॻु धीअ ॼाई। अॼु सुबुह जो मुंहिंजो मुड़ुसु वकार ऐं सहुरो हुबदार दीनारी घर में घिड़ी मूं मथां तशदुद ऐं मुंहिंजी अमड़ मथां तशदुद करे मुंहिंजी 1 महीने जी ताज़ी ॼावल मासूम ॿारड़ी ज़बरदस्ती मूंखां खसे खणी विया आहिनि। जंहिं बाद असां बर वक़्तु अची रतोदुर थाणे ते NC दाख़िल कराई आहे, पर पुलिस का बि मदद नथी करे। मुंहिंजी मासूम धीअ जेका अकेले मरी वेंदी, उनखे कुझु थियो त आउं बि पाण खे मारे छॾींदसि। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो आहे त IG सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो ऐं DSP रतोदुर, SHO रतोदुर ऐं ॿिया वस वारा मामले जो नोटिस वठी वेशी मुड़ुस ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कनि।